कच्छ तोड़े जो सिंध में रहंदड़ माण्हुनि जे लाइ ही नालो कंहिं ॾोराहे ॾेह जीअं महसूसु थिए थो, पर छा कच्छ सिंध लाइ ओपरो आहे? अचो त अॼु इन सवाल जो जवाबु हासिलु करण लाइ कच्छ ऐं सिंध जे तालुकात ते मुख़्तसर गुफ़्तगू कयूं। रियासत कच्छ जो बुनियादु रखियो ई सिंधी मुदब्बिर हुक्मरान लाखो जादाणी हुयो। हिन पंहिंजे सलाहकार ऐं जाड़े भाउ लाखेर जे नाले सां पंहिंजी रियासत जी गादी जो हंधु लाखेर वाड़ो रखियो हो, जेको अॼुकल्ह नख़्तराना सॾिजे थो। जॾहिं जाम लाखो वफ़ात करे वियो त संदसि जानशीन जाम तमाची उनड़ थियो। जाम तमाची जे ॿिनि नंढनि भाइरनि मोड़ ऐं मणाई खेसि क़त्ल करे ठठे जे तख़्त ते कब्ज़े जी कोशिश कई, पर नाकाम थिया ऐं भॼी अचे कच्छ में पंहिंजे चाचे विघाम वटि रहिया। पर ही भाइर इक़्तिदार हर हालत में हासिलु करणु चाहिनि पिया। उन करे हिननि चाचे विघाम खे क़त्ल करे संदसि किले ऐं जागीर ते बि कब्ज़ो करे वरितो। संदन इन अमल गुजरात जे ताक़तवर वाघेला हुक्मरान खे चिड़ाए विधो। मोड़ ऐं माणाई खेसि राज़ी रखण लाइ संदसि ॾन भरू या टैक्स ॾींदड़ बाजगुज़ार बणिजी रहण जो वादो कयो। रेगिस्तानी इलाइक़े में गाह जी अहमियत सोन बराबरि हुई, तंहिं करे ॾन में इहो बि तइ थियो त मोड़ 14 गाॾा गाह जा हर साल वाघेला हुक्मरान खे ॾींदो ऐं संदसि भाउ मणाई वाघेला वटि ज़मानत तौरु क़ैदी महिमान रहंदो। 1-2 साल त उन गाह ॾिनो, पर 1 साल उन गाह हेठां हिकु पूरो लश्कर मोड़ जी अॻुवाणी में वाघेला हुक्मरान जे महल गुंथली में दाख़िल थियो ऐं हिननि सिंधी भाइरनि वाघेला हुक्मरान खे क़त्ल करे संदसि किले ते बि कब्ज़ो करे वरितो, तां जो संदसि हुकूमत पूरे मग़रिबी कच्छ ताईं फैलिजी वई। मोड़ 15 साल हुकूमत कई। हिन जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु सांध तख़्त ते वेठो। जॾहिं सांध 1320 में फ़ौत थियो त संदसि पुटु फुल कुझु महीना तख़्त ते विराजमान रहियो ऐं हू बि सुतत ई वफ़ात करे वियो। जंहिं बाद तख़्त मशहूरु फ़ातिह ऐं सखी हुक्मरान लाखे फुलाणी खे मिलियो, जंहिंजी तारीफ़ शाह लतीफ़ बि कई त लाखा लख सुझनि फुलाणीअ फेर ॿियो। लाखे फुलाणी पूरे कच्छ खे फ़तह कयो ऐं काठियावाड़ पिणु फ़तह करण में लॻी वियो। आख़िरकार 1340 में लाखो फुलाणी हिकु खून रेज़ लड़ाई में मारिजी वियो। लाखे फुलाणी खे को पुटु न हो, तंहिं करे संदसि तख़्त नशीन पुनवारो नाले भाइटियो थियो, पर हू ज़ालिम ऐं सफ़ाक हो। हिन जा पंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि सां इख़्तिलाफ़ रहिया, जिन खे हिन क़त्ल कराए छॾियो ऐं पंहिंजी हिफ़ाज़त लाइ पुनवारो ॻढ़ नाले हिकु अलॻि शहर तामीर कराए उते रहणु लॻो। हिन संघार कबीले जा केतिरा ई ख़ानदान क़त्ल कराए छॾिया। इत्तफ़ाक़ सां कंहिं तूफ़ानी वीर सबबि अछे रंग, ड्रिघन वारनि ऐं बुलंद कद जा 72 अजनबी विढ़ाक कच्छ जे बंदरगाह ते लंगर अंदाज़ थिया। उन्हनि विढ़ाकनि में हिकु जंगजू औरत बि हुई। उन्हनि विढ़ाकनि खे वाक्शा या याक्शा सॾियो हुयो। तोड़े जो संदन असलियत बाबति मुख़्तलिफ़ राया आहिनि, पर निशानिन ऐं जदीद अंदाज़े मुताबिक़ चई सघिजे थो त ही वाइकिंग जंगजू हुआ, छो त अरब ऐं ईरानी हिन ख़िते ते काफ़ी साल हुक्मरान रहिया हुआ। इन करे कच्छ जे माण्हुनि जे लाइ अरबन ऐं ईरानियुनि खे सुञाणणु या संदन ॿोली खे सम्झणु ॾुखियो न हुयो। कच्छ जा माण्हू अॼु बि उन्हनि 72 विढ़ाकनि जे लाइ मंदर ठाहे संदन पूॼा कंदा आहिनि। हिननि वाइकनि विढ़ाकनि संघारनि सां गॾिजी बादशाह पुनवारे खे क़त्ल करे छॾियो। पुनवारे बाद संदसि भाइर ॾेथो ऐं सौतो इक़्तिदार संभालण जा अहल साबित न थिया
उन करे पुनवारे जी बेवाह जाम तमाची जे पड़ पोटे लाखो बिन जाड़ो बिन सांध बिन जाम तमाची खे ठठे मां घुरायो त कच्छ जूं वागूं तव्हां संभाले। जॾहिं ठठे जा हुकुमरान समा हुकुमरान मुकमल तरह सां मुसलमान थी विया तॾहिं संदन कच्छ वारी औलाद ऐं रिश्तेदार हिंदू अक़ीदे ते क़ाइमु रहंदे पाण खे समन खां अलॻि करण लाइ जाड़ेजा सॾाइण लॻा, यानी जाम जाड़े जी औलाद। सिंध जे मुसलमान हुकुमरान जाम सलाहुद्दीन समो कच्छ खे फ़तह करण ऐं जाड़ेजनि खे इस्लाम में दाख़िल करण लाइ मुसलसल चढ़ायूं कयूं। जॾहिं समूह सल्तनत अरगूननि हथां शिकस्त खाधी तॾहिं 1530 में शाह हुसैन अरगून कच्छ में दाख़िल थी कच्छ जे जाम जेके हाणे पाण खे जाम बजाए राव सॾाईंदा हुआ खे शिकस्त ॾिनी। सुतती कच्छ जे जामनि में इक़्तिदार ते जंग लॻी जंहिंमें 1537 में जाम रावल ठाह ऐं वफ़ादारी जे कूड़े वादे सां जाम हमीर खे घुराए क़तलु करे छॾियो। उन वक़्तु जाम हमीर जो वॾो पुटु पंहिंजी भेण सां मिलण लाइ गुजरात वियल हो, जिते संदन भेण जो निकाह गुजरात जे सुल्तान महमूद बेगड़ी सां थियल हुयो। जॾहिं संदसि ॿियो पुटु जाम खंघार वीरावाह सिंध आयल हो। गुजरात जे सुल्तान जाम हमीर जे पुटनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ खेनि पाण वटि घुराए वरितो ऐं हिकु शिकार दौरान जाम खंघार जेको उन वक़्तु फ़क़ति 14 सालनि जो हो हिकु शींहं खे तलवार जे वार सां मारे विधो। गुजरात जो सुल्तान महमूद बेगड़ी जाम खंघार जी इन दिलेरी खां मुतासिर थियो ऐं खेसि चयो त घुर जेको घुरणो हुजे, जंहिं ते जाम खंघार कच्छ जी जागीर मोरबी घुरी वरिती जेका खेसि अता कई वई। सुल्तान खेसि फ़ौज बि अता कई ऐं जाम खंघार 10 सालनि ताईं मुसलसल वेड़ में मसरूफ़ रहियो। हिन सभिनी जाड़े जा सरदारनि खे मती कयो ऐं पंहिंजे वालिद जे कातिल जाम रावल खे कच्छ मां भॼाए कढियो। हिन मुदब्बिर शख़्स जाड़ेजनि खे शिकस्त ॾियण बाद खेनि माफ़ बि करे छॾियो ऐं खेनि जागीरूं बि अता कयूं। उन तरह जाम खंघार कच्छ जो महाराव या बादशाह बणिजी वियो। हिन 1510 में क़ाइमु कयल पंहिंजे वालिद जे शहर भुज खे पंहिंजे गादीअ जो हंधु बणायो ऐं तिजारत लाइ मांडवी जो बंदरगाह वारो शहर पिणु क़ाइमु कयो। जाम खंघार 1585 में वफ़ात करे वियो ऐं खेसि बाद भरमल तख़्त ते वेठो, पर मुग़ल शहनशाह अकबर खेसि शिकस्त ॾेई कच्छ खे मुग़ल सल्तनत जो बाजगुज़ार बणाए वरितो। तोड़े जो कच्छ जी हुकूमत राव भरमल जे हथी रही। 1617 में राव भरमल शहनशाह जहांगीर सां मिलियो ऐं वटसि पेश बहा तोहफ़ा पेश कया ऐं बदिले में जहांगीर कच्छ खे ॾन खां इन शर्त ते आज़ादु कयो त कच्छ जा बंदरगाह हाजियुनि जे लाइ आज़ादु ऐं आज़ादाना ऐं मुफ़्त तरह सां इस्तेमालु कया वेंदा। 1631 में भरमल जी वफ़ात खां पोइ 1662 ताईं कच्छ में अमुन रहियो ऐं हुकूमत पुरअमुन तरीक़े सां मुंतक़िल थींदी रही। 1751 में राव डेसालजी जी वफ़ात खां पोइ कच्छ जो तख़्त लखपत जी खे मिलियो, जंहिं डेसालजी जे जनरल देवकरन जे पुट पूंजा खे पंहिंजो वज़ीर आला मुक़ररु कयो। पूंजा राव जे पुट गोडजी ऐं संदसि घरवारी खे भड़कायो त बादशाह ख़िलाफ़ बग़ावत कयो। जॾहिं बादशाह खे हुनजो पतो पियो त हिन पुट खे भुज मां कढी छॾियो ऐं पूंजा खे बि मुल्क बदर थियणो पियो। राव लखपत जी ऐं संदसि पुट गोडजी जे विच में जंग थी, जंहिंखां बाद हुननि सुलह कई ऐं पूंजा अंजार में रहणु लॻो। राव लखपत जी 1760 में वफ़ात करे वियो। हिन कच्छ जे मांडवी वारे इलाइक़े खे हिकु मुनज़्ज़म बंदरगाह बणायो हो ऐं कच्छ जे पंहिंजे सिके खे राइज कयो, जंहिंखे कच्छ कोड़ी चयो वेंदो हो। हाणे जॾहिं गोडजी पाण राव बणियो त हिन पूंजा खे वज़ारत ॾियण खां इनकार कयो। उन जो बदिलो वठण लाइ पूंजा 1762 में
सिंध जे हुकुमरान मियां ग़ुलाम शाह कलोड़े खे वठी कच्छ ते हमलावर थी आयो ऐं खेसि आसरो ॾिनई त जंग या सुलह जी सूरत में राव जी भेण संदसि निकाह में ॾिनी वेंदी। जंग में सिंधी लश्कर कच्छी लश्कर खे शिकस्त ॾिनी। राव खुफ़िया तरीक़े सां राब्तो करे पूंजा खे वज़ारत ॾिनी ऐं पूंजा ग़ुलाम शाह खे संग जो आसरो ॾेई सिंध रवानो कयो, पर राव पंहिंजी भेण सिंध मोकिलण वारे अंजाम तां फिरी वियो। होॾां पूंजा जे मरण खां पोइ राव ॻोठिजी पूंजा जे पुट देवकरण खे वज़ीर बणायो। वादा ख़िलाफ़ी ते नाराज़ थी ग़ुलाम शाह कलोड़े ॿीहर हमिलो कयो। कच्छिन ॿीहर शिकस्त खाधी, पर हिन दफ़े ग़ुलाम शाह राव जी भाणेजी सां निकाह कयो ऐं खेसि सिंध वठी आयो। 1775 में ग़ुलाम शाह कलोड़े जी जानशीन फर्ज़ंद मियां सरफराज़ ख़ान कच्छ ते हमिलो कयो। कुझु जागीरनि ते कब्ज़ो करे मथन महसूल मुक़ररु कयो ऐं राव जे हिकु क़रीबी रिश्तेदार जी धीउ खे परणाए। पर संदसि सिंध वापसी ते कलोड़ा हुकुमराननि ऐं संदन टालपुर फ़ौजियुनि में इख़्तिलाफ़ जंग जी शिकिल इख़्तियार करे विया, जंहिंमें टालपुर फ़ातिह थिया। खाना जंगी दौरान मीर बिजार टालपुर जे वालिद खे ॿिनि बलोचनि क़त्ल कयो हो, जेके कच्छ फ़रार थी राव वटि पनाह लाइ पहुता। राव खे इंसाम ॾियण खां इनकारी थियो, पर टालपुरनि जो लश्कर अॻु ई कच्छ टपी चुको हो। हिन दफ़े कच्छी लश्कर जी अॻुवाणी मुग़ल जनरल मिर्ज़ा कुरपा बेग करे रहियो हो, जंहिं टालपुरनि जे लश्कर खे शिकस्त ॾिनी ऐं वापसि वरण ते मजबूर कयो। राव ॻोठिजी 1778 में कोड़ सबबु गुज़ारे वियो ऐं संदसि पुटु रायधन टियों तख़्त नशीन थियो। हू ज़ालिम ऐं सफ़ाक हो। जॾहिं जाड़ेजा सरदारनि हिन खे क़त्ल कराइण जी कोशिशि कई त हिन जी चिड़ पागलपणे में बदिलजी वई। हिन इस्लाम क़बूल करण जो ऐलान कयो ऐं हुकुम ॾिनो त या त जाड़ेजा मुसलमान थियनि या क़त्ल थियण लाइ तयारु रहनि। हिन जुनूनी केतिरनि ई अमीरनि खे क़त्ल कराए छॾियो। आख़िरकार कच्छ जे जनरलनि बग़ावत कई। उन्हनि जनरलनि खे मक़ामी ॿोली में जमादार चयो वेंदो हो। उन्हनि जनरलनि जी अॻुवाणी हिकु सिंधी जनरल फ़तह महमद नोतियार करे रहियो हो। फ़तह महमद 1752 में सिंध में पैदा थियो हो। जॾहिं त इन्हनि जनरलनि खे सियासी आशीर्वाद अंजार जे गवर्नर मैगजी सेठ ऐं डोसाल वेन जो हो, पर जल्दी सियासतदाननि वज़ीरनि ऐं जागीरदारनि में इख़्तिलाफ़ पइजी वियो। डोसाल वेन राय धन जे नंढे भाउ खे गुॾो हुकुमरान करे विहारियो ऐं राय धन खे क़ैद करे छॾियो, पर हिन राय धन जी इज़त न कई ऐं ॿिया अमीर खांसि नफ़रत करणु लॻा। जॾहिं त राय धन जो नंढो भाउ पृथ्वीराज अञा बालक ई हुयो। इन इख़्तिलाफ़ सॼे मुल्क में बदअमनी ऐं बेचैनी फैलाए छॾी। आख़िरकार फ़तह महमद हुकूमत जो वाॻूं संभाले वरितो। इन डोसाल वेन खे शिकस्त ॾिनी ऐं पृथ्वीराज खे मान ऐं इज़त सां तख़्त ते विराजमान करे वरितो ऐं कैदी सुल्तान खे पिणु इज़त ऐं मुहबत सां रखियो। 1776 खां 801 ताईं कच्छ में फ़तह महमद ज़बरदस्त हुकूमत कई। हिन अमन करायो, तरक़ी जो उरूज रहियो। हिन इलाइक़े मां खोसा ऐं मुहाणा धाड़ेलनि जो ख़ात्मो करे छॾियो। पर पृथ्वीराज जॾहिं बलूगत खे पहुतो त हिन फ़तह महमद खे रिटायर थियण लाइ चयो। फ़तह महमद पंहिंजी जागीर ॾांहुं हलियो वियो, पर कुझु वक़्त बाद पृथ्वीराज फ़ौत थी वियो ऐं जिनूनी रायधन जेल मां निकिरी वरी इक़्तिदार ते क़ाबिज़ थी वियो। हिन 1804 में फ़तह महमद ते हमिलो कयो, पर फ़तह महमद खे शिकस्त ॾिनी ऐं कच्छ जो इक़्तिदार संभाले वरितो। फ़तह महमद 1804 खां 1814 ताईं कच्छ जो हाकिम रहियो। हिन उन साल वफ़ात कई। फ़तह महमद खां पोइ कच्छ में मज़बूत क़यादत पैदा न थी सघी ऐं कच्छ 1919 में अंग्रेज़नि हथां फ़तह थी वियो, जेको 1948 ताईं अंग्रेज़नि जे कब्ज़े हेठि रहियो। हीअ कच्छ ऐं सिंध जे तालुकात बाबति हिस्ट्री इन सिंधी चैनल जी पेशकश हुई।
वधीक दिलचस्प तारीख़ी हक़ीक़तुनि खां वाक़ुफ़ु थियण लाइ असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।